अस्सलामुअलैकुम नाज़रीन, SS न्यूज़ में अवां खे भली कार आवां फराशा सब खां पहिरियों नज़र विझंदासीं हेडलाइंस ते। गुजरांवाला में इमरान खान जे कंटेनर ते फायरिंग, PTI चेयरमैन इमरान खान ऐं फैसल जावेद समेत केतिरा ई माण्हू ज़ख़्मी, सिक्योरिटी एहलकारनि हमले आवर खे गिरफ़्तार करे वरितो। PTI जो फायरिंग वारे वाक़े ख़िलाफ़ सख़्त रद्द अमल, मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाज। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे लॉन्ग मार्च दौरान फायरिंग कंदड़ मुबैना हमले आवर जी तस्वीर साम्हूं अची वई। संदसि चहिरो कैमरा में कैद थी वियो। पुलिस जे खांइस वधीक जांच जारी। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त सिंध जो को बि माण्हू अॼु ताईं आपघाती बमबार न बणियो आहे। सिंध में मज़हबी रवादारी ऐं सहब जो माहौल सदियुनि खां क़ाइमु रहियो आहे। कराची कंहिं वक़्तु दुनिया जो 6हों नंबर ख़तरनाक शहर हुयो। अॼु कराची 76 नंबर ते आहे। सुदसमा वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम अहमद चयो आहे त परॾेही फंडिंग फितने लॉन्ग मार्च खां मायूस थी तहरीक इंतशार खे 10 महीना वधाइण जो ऐलान कयो आहे। इमरान खान लॉन्ग मार्च जे नाकामीअ जो एतराफ़ करे वरितो। सुप्रीम कोर्ट पाकिस्तान सां दुश्मनी कंदड़ शख़्स ख़िलाफ़ कार्रवाई करे। नौशर फिरोज़ जी अदालत PPMPA शहनाज़ इंसारी क़त्ल केस जो महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। हिक जवाबदार खे 25 साल क़ैद जी सज़ा, औरत समेत 3 जवाबदार बाइज़्ज़त बरी। मक़तूला शहनाज़ इंसारी जी धीउ फ़ातिमा इंसारी चयो आहे त साणसि इंसाफ़ नाहे थियो। सिंध हुकूमत किथे गुम आहे। नाज़रीन, ही हुयूं हेडलाइंस। तफ़सीली ख़बरुनि जे लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ यूट्यूब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।